अम्मा जी न निकिरूं हा घरां। पछताए थी? हा मां, हिते बि त हयाती दावत ते लॻल आहे। हिक घर जूं कैदियाणियूं आहियूं। हुते हुजूं हा त अज़ाब में हुजूं हा नूरी। अज़ाब त हिते बि आहे मां, गणपह में ॻरी वयूं आहियूं। का घड़ी नाहे जंहिंमें असां सुकून जो साह खयों हूंदोसीं। हुते बि हर पल ॼण अज़ियत जे उभ में लटकियल हुयूंसीं। को पल अहिड़ो न हुयो जंहिं पल मीरल पारां कुझु करे विझण जो खुटको न हुजे। पर केसी ताईं अम्मा, मूंखे हिन झोरीअ झोरे छॾियो आहे। नज़ीर वटि कॾहिं पहुचंदासीं? पहुचंदासीं, तूं सोचण छॾ नूरी। सोचींदीअ त बीमार थी पवंदीअ। अम्मा, हुजे न मीरल या वरी को मीरल जो माण्हू। मीरल? जी अम्मा। हुनखे शहर जे हिन घर जी कहिड़ी ख़बर आहे? ताड़ींदे पहुतो हुजे या डॉक्टर सतार खे तां निकिरंदे ॾिठो हुजे त पोइ? ईअं बि थी सघे थो। अंदरां बि ॾिसांसि। छॾीसि, ॾंढ जे तरे में पवे। केर बि आहे, पाणे हलियो वेंदो। जे मीरल हूंदो त भित बि टपी अची सघे थो। पोइ त बचण जो मौक़ो न मिलंदो अम्मा। तॾहिं त चवां थी न त अंदरां ॾिसां। न, डॉक्टर सतार झलियो हो न, माठ करे वेही रहो अम्मा। अहिड़ी ॻाल्हि थी करी त कमरे खे कुंडी ॾेई मथे छित ते हली करे ॾाकण वारो दरवाज़ो बंदि था करे छॾियो। मीरल दरवाज़ो बंदि ॾिसी करे हलियो वेंदो। छोकरी पहिरियों ॾींहुं अथई, नई आ, तंहिं करे कुझु नथी चवई। तोखे ॾिसण शर्त मुंहिंजूं अखियूं त रत थियूं छॾनि। छा आहे? ॾिसे छा थी? अखियूं फोटारे मूंखे न ॾिस। हेठि कंद कर। नथी जेको बूथड़ो अथई न बूथड़ो, इहो कुटे दॿड़ो बनाए छॾींदी सही। मुझो कसूर चाची। चाची? वरी ॻाल्हाई थी मूंसां? कसूर थी पुछे? या जेका ज़बान थई न, या जेका कैंची वांगुर थी हले, या कटे उछले छॾींदी सही। खून बहा में आयल छोरी अॼु वरी मूंखां थी पुछे त मुंहिंजो कसूर कहिड़ो आहे? कोई के ज़ोर कयो हुयो त मूंखे वठो। की थी? उहा बि सारा भागी कल की छोकरी मूंसां थी ॻाल्हाए। अञा मूं दर्जो खून ई न सुको आहे। तूं हुनजी बहा नाही, टके जे मुल मुंदर जी बहा थींदी आहे। ॻाल्हि ॿुध, सुभाणे खां ही घर तोखे संभालणो आहे। सॼो कमु तोखे ई करणो आहे। बादशाहज़ादी थी कान वेंदी। पाणी भरींदी, पोहारो ॾींदी, छेड़ा फिटींदी, कपड़ा धोईंदी, रधो पको कंदी। सॼो कमु तोखे ई करणो पवंदो। जे थोरी बि ग़फ़लत कई अथई न, पोइ सुठो कोन थींदई। मुई पई हूंदी मुंहिंजे हथां। चिप कढियो थई न त थाणनि जी चटणी वांगुर किथे छॾी ॾिसई। भले अम्मा, ये खट ते छो वेठी आहे? अचण सां हिनखे दात ॾिनी छा? दात जे लाइक़ आहे हीअ?
तुझे मुड़स जे खून जे एवज़े में आई आ। दादली दी खट ते बैठी आई मुंहल। मां तो जवाई उथ उथ त मुंडी धड़क हुन धार करे छड़िया है। हलंदर ली पुट ते वे जे लायक आहीं तू खट ते वेण जे लायक नहीं। मौत बरती खट ते बैठी आ। उथ बुधे कोन थी या बोड़ी हई या तो ॾिस हिकड़ी जो लॻई न कन में पाण ही ॿुधण शुरू कंदी आहे। उथ हल अंदर हली पट ते वेह। अमड़े मूमल खे पट ते वेहणो आहे, पट ते सुम्हणो आहे। ऐं ॿुध हिकड़ी रेली हुजे, हिकड़ी रेली विहाणो बि न। अब्बा मुंहिंजा घोट पुट तूं ॻाल्हि जी बि ग़लती न कर। अमा आईंदे जेकॾहिं मां हिनखे खट ते ॾिठुम न या तो हिनखे विहाणो ॾिनो आहे त पोइ मां हिनखे गतरा गतरा करे छॾींदुसि। ऐं उन खां पोइ तूं ॾुख न कजांइ। तोखे चयमि न तूं फिकुर ई न कर न। अमा घर में होशियारी सां रहजा। दुश्मनी आहे इहा। मूमल जेकॾहिं घर खां विख बि ॿाहिरि कढे न कातर कातर करे छॾिजांसि, टुकड़ा टुकड़ा करे छॾिजांसि। सोढल जे तरफ़ां तोखे इजाज़त आहे। बारो बि ॾिबो आहे मां या घर जो को वेझो रिश्तेदार जेको बि हिन घर में दाख़िल थिए न असुल उफट मोह पियो हुजे जीअरो हिन घर मां न वञे। छो त सोढल जी झड़प हाथी हंधो न चुले। सिज ग्रहण में वरतल दुनिया कारिया कारा ठल दुनिया कोमल जज्बन जी धरती अते रोज तू भरे कारो सिज। अमा ॻोठ जूं गलियूं महिना ॾींदे महसूस थियूं। हिन घर जो दर दरियूं ऐं दीवारूं दादन ते ठठोलियूं करे रहियूं आहिनि। शांत दादा शांत। जज्बात में पंहिंजो जी झोरण तुझे ॾुख जो इलाज न आहे। हा पुट दादन ज़ब्त ऐं सहप खां कमु वठ। अमा दुख जो समुंड दिल जे किनारे गलत जो एहसास अंदर में ये नहीं है। ये छाने में छुरी टूटे चलती है। ये जलत और काट कपी रही। दादा अनाम जा पाक कहते भी खिला आहिनि नुक़सान का मूंखे चवंदा पर मां सादा इन करे चवां जेको न थियणो हूंदो आहे सो बि थींदो आहे। पर अनाऊं अहिड़ो एहसास आहिनि जेकी इन्हनि ज़िलतुनि खां बि वधीक ख़तरनाक थींदियूं आहिनि। इहे सभु नतीजा इन्हनि अनाउनि जा त आहिनि।
जैन असांजा माण्हू अनाउनि जा बुत भोरे फिटी कनि त इन्हनि भोतारनि जा भांडा बि भुरी पवनि। मां ॾोही आहियां। हा, अनाउनि जो हर पुॼारी असुल में ॾोही ऐं ॾोह जो ज़िम्मेवार आहे। अॻ में तो कुझु कोन कयो, पर हाणे तूं अना में अची वियो आहीं ऐं अना हिकु ॿरंदड़ जबल आहे। दादा न ॿरी वेंदासीं। मां अना में न आहियां डॉक्टर। इज़त ऐं नफ़्स जो पुॼारी चई सघी थो। मां त मरम में मरी रहियो आहियां। सोढल जी सरसी तेल कढ़ाई वांगुरु काढ़े रही आहे। इन में सोराब ऐं शफ़न जो ॾोह आहे न। तूं सोराब खे रोके पियो त सोराब कहिड़ो पियो राग आलापे, इहा तोखे ख़बर नाहे। मूमल सां ज़ुल्म थियो आहे, उहो मूंखे बि ॾुख आहे, पर कुतो भाड़ी थींदो त गिदड़ फर खणी वेंदो न। तूं इज़त नफ़्स जी आबियारी ज़रूर कर, पर दादा न एहतियात सां, सियाणप ऐं ख़बरदारीअ सां। डॉक्टर जी ॻाल्हि ते गौर कर दादा न मां क्लिनिक ते हलां थो, उते अच त पोइ नूरी ऐं ख़दीजा जे मसइले ते बि गौर कयूं। ठीकु आहे, तूं हल, मां अचां थो, पर थोरो ध्यान सां। जी, मूंखे एहसास आहे। तूं रुगो क्लिनिक ताईं पहुच डॉक्टर सतार। मां बि सोढल ऐं शहबाज खान जी कुड़ी वठणु चाहियां थो। हा, कुदरत जा अजीब करिश्मा आहिनि। कॾहिं कॾहिं अहिड़ा कम थी वेंदा आहिनि जो माण्हूअ जे वहम गुमान में बि न हूंदा आहिनि। सोचियो बि न हुयोसीं त मूमल सां ईअं थींदो। पुलिस जे डप ऐं रोकण ते रुकण बजाए जेकॾहिं बहराम खानो ढालियो वञे हा न त मूमल बची वञे हा। छा में बची वञे हा? बहराम खान माण्हू मोकिलियो हो त निकाह थियण न ॾिजांइ, पर उनखे पुलिस दाबा ॾेई वापसि मोटाए छॾियो। बस तिर जो फ़र्क़ु थियो धाणो। मामा, सरदारनि जे चवण ते कठपुतलीअ वांगुरु कुॾंदड़ ऐं अमल कंदड़नि सां ईअं ई थींदो आहे। छा तो वटि पंहिंजी सोच कान हुई? तो वटि वात कोन हो जो कुझु या? हिनखे सिर बचाइणो हुयो। सिर बचाइण बि सुन्नत आहे। मामी धाणो बि धड़की आहे। निधड़की कीअं थी जो मूमल खे निधड़को करे छॾियई? धाणो खे तानो न ॾे, तोखे त पंहिंजी बाहि आहे। सावती थी ओगा अचंदी। मां त बाहि फकण जी आदी थी वई आहियां मामी। मूंखां वधीक त वेल मूमल ॾिसंदी। बाक़ी इहो ज़रूर आहे त तोखे हाणे ख़बर पई आंड्रा वढण सां केॾो दर्द थींदो आहे। कमल, आंड्रा वठण सां जेको हुननि खे दर्द थियो आहे न, उन ॻाल्हियुनि खे आजो करण जे लाइ इन ॿिन्ही खे मौत जे हवाले कंदुमि। न शपन न, पाछो वढण सां पाछे खे कुझु न आहे थींदो। मूमल त मुई, पर हिननि खे मारण सां मूमल मोटंदी त कोन न। हर किसी ने तू हटे पया थी तू। मां हथ थी ॿधाए, यानी मेड़ सम्झ। हलियो वञ ता, हलियो वञ। मूंखे का कम हटे पंहिंजे जीअ में जाती पाए ॾिस त मूमल जी ज़िलत जो कारण तूं आई तो। याद कंदो सोढल, दोस्तीअ सां गॾु कबीले जो बि हक़ अदा कयोसीं। यार, मूंखे खदीजा ऐं नूरीअ जी परेशानी, वॾी परेशानी आहे तोखे नूरी ऐं खदीजा जी। कबीले जे करे मां ठाहियां त पहिरियों मौत तोखे ॾियां हा। मूंखे छो मौत ॾींदे? मौत जे लाइक़ त तूं आहीं। सरदार शहबाज खान वटि मज़बूतीअ सां केस न रखियो आहे, न त तोखे ख़बर आहे न
ने ॻाल्हि ते क़त्ल बि थी सघनि था। अब्दुल केरु कंदो क़त्ल मूंखे? नज़ीर। मां नज़ीर खे चवंदुसि त ज़िम्मेवार केरु आहे। छा कंदो नज़ीर? पतो पइजी वेंदी। छाते पतो पइजी वेंदो? छाते इहो एर केरु लॻो पियो आहे? जहिड़ो छाते रातो अथव? टोटल जेके औरतूं दादनि वटि पनाहगीर आहिनि उन्हनि जो ज़िम्मेवार मूंखे थो कोठे। हिकर दादन आहे, पोइ पाण में फैसला थींदा। सलाह ॾे सोढल। चओ। असुल जो ही डॉक्टर सतार आहे। सतार? ईअं? उन ये दादन वटि पहुचायूं आहिनि। विरल सलाह कहिड़ी थो पुछी? त मारजेसि या पीछो कजेसि? पीछो छो? दादन बजाए सतार वटि लिखियल आहिनि। विरल असुल त दादन आहे न। मां चवां थो त असुल कम औरतूं हथ करणु आहे। या पीछो कजेसि या अगवा कजेसि। अगवा कयोसि त पोइ सचूं करायूं, सचूं। इहा ई सलाह ॾिनी आहे। कयोसि तलाश, हथ अचेव न, असुल रड़े अचोसि। रड़जी पहुचंदो सोढल। विरल मूंखे सरदार घुरायो आहे, होॾां थो वञा। वापसी ते जंहिंमहिल अचां न त इहा ख़ुशख़बरी मूंखे मिलणु घुरिजे। मिली वेंदई ख़ुशख़बरी। सोढल पहुचायूंसि काथे? किथे पहुचाईंदेसि? मूं वटि, हिन सोढल वटि। इहो सतार डॉक्टर मूं वटि अचे त मां हिन जो इलाज कयां। छो त सोढल जी सट, दुश्मन जी निड़ीअ ते लत। सरदार भी ही के कड़ी तो मन मारियो। जरा हथा इस्तेमाल कयो। बाबा थी वई। तेरी जुकाम मौला जो शान सही। बाकी सदस एक तेरे जो हिसाब आहे। तो बि कयां तो लमसम हिसाब। हराम ई मलकंदो मूंखां। अकबरा खाना वो बेवाजिबी कया। इस मोकले इस छेड़े जे खतरे खां मोकिलियम। उनखे फोन कई हुई। खैर वठो। आयो आई त साहब वरी मां ॾियां? हा, मुंहिंजी बिरादरी जूं औरतूं वापसि कराए। न त मुंहिंजा हथ तो में हूंदा, तो में। बहराम खान के तो ईसाई। ॻाल्हि इज़त जी आहे बहराम खान। बिरादरी जी इज़त माना मुंहिंजी इज़त। या झेड़ो वार। झेड़ो शुरू आहे त वारियां छा? चङो आई, वरी बि सोच। हुकूमत जो पासो आई त खैर आहे। हथ वटियल मोचा बि न आहिनि शहबाज़ खान। पता किथे पछताई बहराम खान। शर्म सारी तोखे भी खणी पवंदी। शींह गिदड़ जो शिकार न समझ। बहराम खान सां मुखातिब आहीं। शहबाज़ खान शीहो आहे, शीहो। बहराम खान रुकवा। रुक चबण लाइ लोहा ॾंद घुर्जनि। मखण खे आसानीअ सां गीत ॾेई सघिजे थी। मखण हज़म देर थींदो आहे। मता हाज़मो ख़राब थी पवई। वॾाई ऐं फ़कुर रब खे सताए। तूं बहराम खान सां मुखातिब आहीं के राज जे माण्हूअ सां न। अचो बगन। हलो बाबल, त हिननि खे ॿुधाईंदो हलां। बगन जी सट, मखण जो झट। भले दिदरी जुकाम मौला जो आशान सही। और जी बाबा सही। बिरादरी जे माण्हुनि खे चई छॾ त टोला ठाहे ऐलान मैदान में। अॻ में मां चई बस करे वेंदोसि। हाणे जेको बि रुख चढ़े न, सफ़ा जट थी वञे, जट। सरदार जट थी वेंदा,
बहराम खान तो सासीनो साहे दे दिनी जुका मौला जो शान सही। दादा तो घणो घूम फिर ना जारी तो डॉक्टर न न अञा सेहत सही ना थई। तू परेशान न थी डॉक्टर, मां फिट आया। डॉक्टर मां या तू? मरीज मां या तू? पंहिंजी सेहत जी ख़बर मूंखे या तोखे? पर डॉक्टर जी हैसियत सां मशवरो तो ॾियां। मां बिल्कुल ठीक आया, पर तू हितां निकिरी वञ। सबब? तकरार जी तलवार चमकंदी त तू फासी वेंदे। जेकॾहिं न तू फासी वएं त हू नूरी ऐं खदीजा हथां हली वेंदियूं। महफूज़ आहे न? जिते महफूज़ आहिनि उते तूं वाक़िफ़ आहीं न। हल त जगह ॾेखारियां। मां बि इहो ई त चाहियां थो न त जांच बि लहो, घर बि ॾिसो हली। मां न हलंदुसि, अम्मा खे वठी वञ। पर हा, हिकु हथियार बंदि तोखे ज़रूर ॾींदुसि, मथां को मसइलो पैदा थी वञे। मूं वटि हथियार जो बंदोबस्त आहे, पर मासीअ खे छो? मां जेको करण वारो आहियां उन जे करे ॿीहर बि चढ़ाई थी सघे थी। जेकॾहिं न पाण न पहुता त पुलिस जो सहारो ज़रूर वठंदा। ऐं जेकॾहिं पुलिस या कंहिं ॿिए अमर जे मथां हथ कयो त मूं कुझु बि न बचंदो। हा डॉक्टर, मूं लाइ कुझु बि न बचंदो। ऐं उन खां पोइ शहबाज़ खान सां गॾु शहबाज़ जे कबीले जा घर साड़ींदुसि। किथे पहुचा को पतो नाहे। अरडाई छॾ दादा न। नसीहत न कर डॉक्टर। ओके बाबा, जीअं तूं चवीं थो उअं ई कयां थो। हींअर ई निकिरी वञ। अम्मा खे घुमाइण जे बहाने राज़ी करे वठी वञीसि, ऐं हू बि इत्मिनान कंदियूं त असां नंथणिकियूं न आहियूं ऐं दादन धोखो नथो करे सघे। हा, ही कार्ड अथई, हिन ते फोन नंबर लिखियल आहे। ज़रूरत वक़्तु मूंखे फोन करे वठिजां। कार्ड न ॾे। छो? किरी सघे थो। कंहिंखे बि हथु आयो न त एड्रेस ते पहुची सघे। बस पन्ने ते लिखी खीसे में विझंदुसि। हा, नालो न लिखजांसि, मां सम्झी वेंदुसि। इहो सही थो चए। हा, ही वठ। हितां निकिर ऐं रस्तो मटाए निकिरी वञ। हा दादा, ईअं ई थो कयां। सासीअ खे केरु सटे वियो? केरु? आया बबर शेर
शहबाज खान जो धारियल टिंडू। हाँ बब्बर शेर वो भी शहबाज खान जो धारियल। हाँ तुझो ना है खैर, खबरदार तुझा धाना कटण आयो आया। तू मुझा धाना कट। हाँ एड़ी तो ये लपाटना है हाड़कण का वनी लावर पचन हर सुत भला आऊ मां भोग दो क्या तो सामान विडंद से तू जाई पर समझो आया भला मां सपा भोग पुके भला तुझ भला भजन तरीसी से शहबाज खान जो टिंडण दादन खान सां तो टेड़ी करे। पत्थर जा माण्हू इंसान जी वहशत जो मंज़र जे ॾेखारनि था, रिश्तनि खे रुलाइनि था। ही पत्थर जा माण्हू